अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो सुहेल टिकट आहे। ऐं तव्हांखे यूनिसेल्युलर ऑर्गेनिज़म्स ऐं मल्टीसेल्युलर ऑर्गेनिज़म्स जे बारे में ॿुधाइणु चाहियां थो। यूनिसेल्युलर ऑर्गेनिज़म्स यानी हिकु घरड़े वारा जानदार। हिकु घरड़े वारा जानदार घणो करे पाणी में मौजूदु हूंदा आहिनि, यानी उहे ढंढनि, तलाउनि, दरियाहनि, समुंडनि में ऐं पिणु घिमियल हंधनि ऐं इलाइक़नि जहिड़ोकि वणनि जे थुड़नि ऐं ज़मीन या मिटी में मौजूदु रहनि था। हिकु घरड़े वारा जानदार में ज़िंदा रहण लाइ सभई ज़रूरी अमलनि जहिड़ोकि चुर-फुर करणु, खुराक खाइणु ऐं साहु खणण जी सलाहियत पिणु मौजूदु हूंदी आहे। हिकु घरड़े वारा जानदार तमामु नंढड़ा ऐं बारीक हूंदा आहिनि ऐं उन्हनि जी सेलनि में ख़ासि क़िस्म जी तरतीब न हूंदी आहे। ॿिया हूंदा आहिनि मल्टीसेल्युलर ऑर्गेनिज़म्स यानी हिक खां वधीक घरड़नि वारा जानदार। हिक खां वधीक घरड़नि वारा जानदार आम तौर ते हिकु घरड़े वारनि जानदारनि खां जिसामत, कद-बुत ऐं वॾा थियनि था। हिक खां वधीक घरड़नि वारा हुअण जे करे हर हिकु सेल खे पंहिंजो ख़ासि अलॻि-अलॻि कमु करणो पवंदो आहे। उन्ही करे हिक खां वधीक घरड़े वारो जानदार वधीक मुनज़िम हूंदो आहे। हिक खां वधीक घरड़नि वारनि जानदारनि जा घरड़ा मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा थियनि था। ही जानदार पाणी में जीअं हेड्रा मच्छी ऐं ख़ुश्की ते जीअं बाज़ ऐं नारेल जो ॿूटो मौजूदु हूंदा आहिनि।